قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: وعهدنا إلى إبراهيم وإسماعيل أن طهر بيتي للطائفين والعاكفين والركع السجود. صدق الله العلي العظيم. درود شريف. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. رمضان المبارك जो अॼु राति खां आख़िरी अशरो शुरू थींदो। इन आख़िरी अशरे जी फज़ीलत तमामु आला ऐं उत्तम आहे। सॼो रमज़ान अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां हिकु नेमत ऐं बाननि जे लाइ पैकेज बख़्शिश जो माफ़ी वठण जो हिकिड़ो रस्तो ऐं हिकिड़ो मौक़ो ॾिनल आहे। पहिरियों ॾहाको जीअं रहमत आहे, ॿियो ॾहाको बख़्शिश आहे, टियों ॾहाको ईअं इत्कुम मिन नीरान हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला इन आख़िरी ॾहाके में अहिड़नि बाननि खे माफ़ी ॾींदो आहे जिन बाननि जे मथां गुनाहनि जे करे जहन्नम वाजिब थी चुको हूंदो आहे। त पोइ हिन आख़िरी अशरे में अल्लाह तबारक व तआला ॿ वॾियूं नेमतूं इज़ाफ़ी ॾिनियूं आहिनि, हिकु एतिकाफ़ जी ऐं ॿी लैलतुल क़द्र वारी राति जी। एतिकाफ़ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त टे क़िस्म आहे। हिकिड़ो एतिकाफ़ वाजिब आहे, ॿियो सुन्नत आहे, टियों नफ़िल आहे। एतिकाफ़ वाजिब त उन्हनि माण्हुनि जे मथां आहे जिन बासी ज़बान सां चयो त मुंहिंजो फलाणो कमु जेकॾहिं थी वेंदो त मां एतिकाफ़ में विहंदुसि, पोइ उन्हनि माण्हुनि जे मथां एतिकाफ़ में विहणु वाजिब आहे। पर जे इन बास सां गॾु ज़बान सां लफ़्ज़ ही बि चयईं त फलाणो कमु मुंहिंजो थी वियो त एतिकाफ़ में हिन साल हिन रमज़ान में ई विहंदुसि, पोइ त हिन साल जे हिन रमज़ान में ई विहणु वाजिब आहे, न विहंदो त ॾोह थींदुसि। पर जे चयो अथई त कॾहिं बि एतिकाफ़ में विहंदुसि त पोइ वाजिब थी चुको अथसि जॾहिं बि वेहे एतिकाफ़ में, रमज़ान जॾहिं अचे। इहो आहे वाजिब। वाजिब जो ताल्लुक़ ज़बान जे लफ़्ज़नि सां हूंदो आहे। शरीयत जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो ताल्लुक़ ज़बान सां आहे। निकाह जो ताल्लुक़ ज़बान सां आहे। दिलि में जेकॾहिं चवंदो मां क़बूल कया में, माई मर्द हिक ॿिए खे चवनि क़बूल कयो, कोन थींदो निकाह जेसिताईं ज़बान सां न चवनि। तलाक जो ताल्लुक़ बि ज़बान सां आहे। जेकॾहिं मर्द ऐं माई कावड़जनि था हिक ॿिए सां, मर्द ज़बान सां नथो चए, दिलि में चवे थो मां तलाक ॾिनीमांसि, कोन थींदी जेसिताईं ज़बान सां न चवे। निमाज़ में बीठो आहे माण्हू, निमाज़ पढ़े थो, तिलावत करे थो, पर वात बंदि त सफ़ा दिलि में थो पढ़े, इन जी बि निमाज़ कोन थींदी। निमाज़ में तिलावत करे त वात हले, ज़बान चुरे, चप चुरनि, पोइ आवाज़ एतिरो हुजे, बुज़ुर्गनि लिखियो आहे, जो पाण ॿुधे, जिन त कम से कम एतिरो हुजे जो लफ़्ज़नि जे अदायगीअ वक़्तु चप ज़बान चुरंदी, डंडनि चराबनि में लॻंदी रहे, माना लफ़्ज़ चवंदो रहे, पोइ थींदी निमाज़। चोथों, ही बास जो मसइलो हूंदो आहे त शरीयत बास इंसान जे मथां लाज़िम वाजिब तॾहिं कई आहे जॾहिं ज़बान सां चवे। हिकिड़ो माण्हू दिलि में चवे थो मुंहिंजो फलाणो कमु अलाह करे थी वञे त मां हेतिरो सदको कंदुसि, या हेतिरा नफ़िल पढ़ंदुसि, या उमिरो कंदुसि, या एतिकाफ़ में विहंदुसि, दिलि में चवे थो, इहो हिन जे मथां वाजिब कोन्हे, ज़बान सां चई वाजिब थी वियो। त एतिकाफ़ जो हिकिड़ो क़िस्म इहो वाजिबी आहे, जेको माण्हू पंहिंजे मथां लफ़्ज़ चई करे मुक़ररु कंदो आहे, इहो एतिकाफ़ वाजिब आहे, न विहंदो त ॾोह थींदुसि। ॿियो एतिकाफ़ सुन्नत आहे। सुन्नत एतिकाफ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहे। हर साल रमज़ान जा आख़िरी 10 ॾींहं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन विहंदा, सुन्नत अमल आहे, ऐं हुन में यकसू थी करे विहंदा। इस्तिग़फ़ार, तस्बीहात, तिलावतूं, दुआऊं तमामु घणियूं घुरंदा। हिकिड़े साल इत्तिफ़ाक़न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं सफ़र सां विया त एतिकाफ़ न वेही सघिया, त ॿिए साल वरी ओतिरा 20 ॾींहं वेठा, ऐं उहो आख़िरी एतिकाफ़ हुयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, ज़िंदगीअ जो आख़िरी साल, उन खां पोइ वफ़ात फरमायूं। त सुन्नत एतिकाफ़ जेको थींदो आहे उहो सॼा जो सॼा 10 ॾींहं 10 रातियुनि समेत, रोज़नि समेत थींदो। ऐं टियों एतिकाफ़ जो क़िस्म आहे नफ़िली। नफ़िल एतिकाफ़ हिकिड़े ॾींहं जो थी सघे थो,
एक रात जो भी थी सके तो, 2 3 4 5 7 ॾींहं जो भी थी सके तो, 10 ॾींहंनि खां घटि जेतिरा ॾींहं इतिकाफ़ जे नियत सां वेहंदो उहो इतिकाफ़ नफ़िली चइबो। उन में हिकु नमाज़ खां ॿिए नमाज़ जे विच में इहो वक़्फ़ो बि इतिकाफ़ जे नाले सां आहे। रिवायतुनि में ख़ुदि ईंदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, जेकॾहिं कोई माण्हू मग़रिब नमाज़ पढ़ी इशा नमाज़ ताईं मस्जिद में वेहे थो इतिकाफ़ जे नियत सां, अल्लाह ताला हुनखे ओतिरो सवाबु ॾींदो। माना 10 ॾींहंनि मां जेतिरा ॾींहं घटि इतिकाफ़ में वेहंदो ओतिरो सवाबु घटि। हिकिड़े ॾींहं जो, हिकु घड़ीअ जो, 2 ॾींहंनि जो, 3 ॾींहंनि जो सवाबु ओतिरो मिलंदो। त बहरहाल इतिकाफ़ हिन उम्मत जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां हिकु नेमत आहे, अल्लाह ताला जे तरफ़ खां हिकु मौक़ो आहे। जेको माण्हू इतिकाफ़ में वेहंदो, अल्लाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उन बाने ऐं जहन्नम जे विच में 3 वॾा खॾा अल्लाह ताला खोटराए थो छॾे, जीअं जहन्नम में वञण खां उहो बानो परे थी वञे। ऐं इतिकाफ़ में वेहंदड़ माण्हूअ खे बिना तौबा इस्तिग़फ़ार करण जे ख़ाली रुगो चुप वेठो आहे, त बि अल्लाह ताला उहे नेमतूं नसीब थो करे ऐं उहे सवाब अजर ॾे थो जेके घुरंदड़नि खे ॾींदो आहे। हे घुरे बि नथो, वांदो वेठो आहे। तब उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ॿियनि गुनाहनि खां बचो रुगो वेठो आहे, त बि अल्लाह ताला हिनखे नवाज़े थो। सिर्फ़ निंड पियो आहे त बि अल्लाह तबारक व तआला हिनखे नवाज़े थो। हालांकि हुजणु त ईअं घुरिजे जेको इतिकाफ़ में वेहे पंहिंजे ज़िंदगीअ जा ॾोह अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं एतिराफ़ करे, रब खां माफ़ी वठी, रब खे राज़ी करे, रब तबारक व तआला खां पंहिंजा ॾोह बख़्शराए ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे आइंदा संवारण जो पको अज़म करे। इन अज़म ऐं इरादे सां अल्लाह जे राज़ी करण जे नियत सां जेको इतिकाफ़ में वेहंदो, अल्लाह ताला उनखे नवाज़ींदो। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इहे सआदतूं नसीब फरमाए। जेकॾहिं कंहिंखे इरादो हुजे त उहो मग़रिब नमाज़ हिते जमात सां पढ़े अचे, या कंहिं बि पंहिंजे पाड़े वारी मस्जिद में वेहण जो इरादो हुजेसि, मग़रिब नमाज़ हुते जमात सां वञी पढ़े, उन खां पोइ ॿाहिरि न आहे निकिरणो। उन खां पोइ वरी तरतीब साॻी हुते मस्जिद में नमाज़ूं रोज़ा बि रखंदो ऐं तिलावतूं बि कंदो, इस्तिग़फ़ार बि कंदो, तस्बीहात बि कंदो। तरतीब उहा उते थींदी, बग़ैर कंहिं ज़रूरत जे मस्जिद खां ॿाहिरि निकिरणो न आहे। मस्जिद जे अंदरि रहिबो, मस्जिद जो वुज़ू खानो, मस्जिद जा वाशरूम इहे मस्जिद जे हुक्म में हूंदा आहिनि, मस्जिद न आहिनि। सिर्फ़ ज़रूरत जे लाइ वञी करे ज़रूरत पूरी करे वरी हलियो ईंदो, ईअं न त उते वेही करे का ॻाल्हि ॿोल करे, उते वांदो वेही रहे 2-4 घड़ियूं, थकिजी पियो आहे, उते वञी वेहे। इतिकाफ़ वारे माण्हूअ खे सिर्फ़ मस्जिद में विहणो आहे, मस्जिद खां ॿाहिरि वञणो कोन्हे। त कुझु हिदायतूं वक़फ़न इंशा अल्लाह ताला मिलंदियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे इन हिदायतुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।